जमायत इस्लामी जमी डॉक्टर सिराजुल हक जमायत इस्लामी के अगवान मरहूम शाहिद अज़ीज़ गौरी के लाडाणे ते ठंडो आदम में संदसि पोयरनि सां ताज़ियत करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क अंदरि हिकु गैरिकी वारी सूरत-हाल पैदा थी वई आहे। हुन चयो त मुल्क में कुछ ख़ानदाननि जी बादशाहत आहे जेके मुल्क के ख़राब मुआशी सूरत-हाल जा ज़िम्मेवार आहिनि। मुल्क में इस्तेहकाम समेत समूरनि मसइलनि जो हल साफ़ शफ़ाफ़ चूंडुनि में आहे, पर इलेक्शन कमीशन तरफ़ां चूंडुनि बाबति का वाज़े तारीख़ न ॾियणु अफ़सोस जोॻो अमल आहे। हुन चयो त जेसी बहितर कानून जी हुक्मरानी न हूंदी, साफ़ शफ़ाफ़ चूंडूं हिकु ख़्वाबी आहे। अवामी उहो इदारो आहे जेको पंहिंजे शऊर ऐं वोट वसीले मुल्क के तरक्की ॾांहुं गामज़न करे सघे थो। उन मौक़े ते अमीर जमायत इस्लामी सिंध मोहम्मद हुसैन मेहनती, मौलाना अब्दुल वहीद कुरैशी, हाफ़िज़ ताहिर मजीद, डॉक्टर इम्तियाज़ पालारी, फैसल गफूर अंसारी, अब्दुल गफूर अंसारी, मसरूर अहसन गौरी, शेख लियाकत अली, तारिक अज़ीज़ गौरी, इमरान अज़ीज़ गौरी, फैसल अज़ीज़ गौरी, प्रोफेसर अहमद जिब्रान गौरी ऐं प्रोफेसर अहमद बिलाल गौरी समेत ॿिया मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।